असांजो शागिर्द स्टडी सर्किल जे तरफ़ घटि रुझान रखे पियो ऐं लाइब्रेरियुनि किताबनि खां परे थी चुको आहे। मोबाइल फेसबुक जे तमामु घणो अची चुको आहे, जंहिंजे करे असांजी शागिर्द सियासत तमामु घणी कमज़ोर थी रही आहे। हिन वक़्तु आला जेके रियासती क़ुवतूं आहिनि उहे शागिर्द खे कमज़ोर करण में पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि उन वजह सां करे रहियूं आहिनि त सिंध जो शागिर्द जेकॾहिं पंहिंजे इन शागिर्द सियासत मां आला ऐवाननि ताईं पहुतो या जेको आहे सो पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जी नुमाइंदगी कंदो त उहो असांजे लाइ मथे में सूरु बणिबो। ऐं हीउ जेको वॾेरको निज़ाम आहे, वॾेरो असांजो ऐं रियासती इदारा जेके आहिनि उहे नथा चाहिनि त सिंधी माण्हू सिंधी शागिर्द अॻिते अचे ऐं पंहिंजी क़ौम जी नुमाइंदगी करे सघे। इन में असांजे तइलीमी इदारनि मां शागिर्द सियासत मां वॾा नाला पैदा थिया आहिनि। बशीर ख़ान कुरैशी, डाक्टर कादिर मक्सी, रसूल बख्श पलीजो, हैदर बख्श जतोई, कामरेड गुलाम रसूल सहतो, अहिड़ा काफ़ी नाला जेके आहिनि उहे शागिर्द सियासत मां ई पैदा थिया आहिनि ऐं उन्हनि क़ौम जी नुमाइंदगी कई आहे। हिन वक़्तु क़ौमपरस्त तंज़ीमुनि खे गॾिजी करे पंहिंजे शागिर्दनि जी मदर विंग जी मालिकी करणु खपे ऐं उन्हनि खे इदारनि में मज़बूत कयो वञे त हू जीअं अॻिते हली पंहिंजे धरतीअ जो वारसी करे सघनि। वाइस चांसलर जेको असांजो मेन उहिदो आहे, जेको रिस्पॉन्सिबल आहे इदारे जो, उहो पैसा भरे अचे थो ऐं पोइ उहो अची पहिरियों त पंहिंजे पैसनि जी उगाड़ी करे थो। पैसनि जी उगाड़ी ज़ाहिर आहे करप्शन खां सवाइ नथी थी सघे। पोइ करप्शन करे शागिर्दनि खे मसइलनि जे वर चाढ़नि था, जंहिंमें पॉइंटुनि जो ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, ॿिया मसइला आहिनि, ॿारनि खे लाइब्रेरियूं सही न आहिनि, किताबनि जी खोट आहे, लैपटॉप उन्हनि खे प्रोवाइड नथा कया वञनि, कंप्यूटर लैब न आहिनि, इलाही सातरा मसइला उहे इन जे करे त करप्शन ऐं शागिर्द इन जे करे आवाज़ु नथो उथारे त उनखे दॿायो पियो वञे। जेको को शऊर रखंदड़ शागिर्द आवाज़ु उथारे थो त उनखे FIR दाख़िल कराई थी वञे, उनखे रियासत जे पुलिस अथऊं ॿियनि इदारनि अथऊं प्रेशरलाइज़ कयो पियो वञे त तव्हां आवाज़ु उथारींदव त तव्हांखे मारियो वेंदो, तव्हांखे गुम कयो वेंदो। पोइ शागिर्द असांजो मालिकी न हुजण जे करे उते उनजो आवाज़ु दॿाइजी पियो वञे। प्राइमरी स्कूल आहे, जेको ॻोठनि जे अंदरि स्कूल आहिनि, ख़ानगी स्कूलनि खां अलावा जेके स्कूल आहिनि उहे असांजे वॾेरे जागीरदार जे उताबे ठाहियल आहिनि। के ज़ाती वॾेरनि जो ओताकूं बणियल आहिनि, के वॾेरनि जे कमदारनि जा घर बणियल आहिनि, के वॾेरनि जा वाड़ा बणियल आहिनि। जॾहिं असांजे ॿार खे उते सही तइलीम नथी मिले, असांजो ॿार तइलीम खां मुतासिर थिए थो त पोइ उते असांजे ॿार खे मजबूरनि ख़ानगी स्कूलनि ॾांहुं रुख़ करिणो थो पए। पोइ ज़ाहिर आहे ख़ानगी स्कूलनि में ॻाढ़ियूं फीसूं भरे उते उहे तइलीम हासिलु त कनि था, पर उन्हनि खे क़ौमी शऊर नथो मिले। स्टूडेंट पॉलिटिक्स खां परे रखियो पियो वञे, जंहिं सबबु असांजो क़ौमी नुक़सानु थो थिए। हिन वक़्तु यूनिवर्सिटियुनि में जेके प्रोफेसर्स यूनियन आहिनि, एम्प्लॉइज़ यूनियन आहिनि ऐं टीचर्स यूनियन आहिनि, ऑफिसर यूनियन आहिनि, उहे न वक़्तु भाषात क़ाइमु आहे उन्हनि जी ऐं उहे हर मसइले ते जॾहिं चाहिनि यूनिवर्सिटी खे ब्लॉक करे छॾनि, जॾहिं चाहिनि क्लासनि जो बॉयकाट करे छॾनि, उन्हनि खां कोई पुछण वारो न आहे। हू इंतिज़ामिया खे हाईजेक करे रखियो वेठा हूंदा आहिनि। पोइ एम्प्लॉइज़ हुजनि 10-10 15-15 ॾींहं उन्हनि जा धरना हलनि, शागिर्दनि जे तइलीम जो बेड़ो ॿुॾियो वञे, पर असांजे स्टूडेंट यूनियन जेका आहे उहा हिन वक़्त ताईं बहाल नथी कई वञे, जंहिंजे करे असांजो शागिर्द तमामु घणो मुतासिर थो थिए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।